एक्साइज ऑफिस रिसेंटली आप लोगों ने देखा भी होगा, मेरे दोस्त भी कभी गए होंगे सिविक सेंटर में, वहाँ दृश्य भी देखी होगी, वहाँ का माहौल देखा होगा, और सर्विस सेंटर भी बना रहे हैं। अभी तो सिर्फ सिविक सेंटर में सारी कलेक्शन होती है। एक ये प्लान है कि हम एक पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के एक मोड पे एक सर्विस सेंटर बना रहे हैं, उसका रात को 9 बजे तक ऑफिस खुला रहेगा, ताकि किसी भी कंज्यूमर को कोई भी काम है रिगार्डिंग एक्साइज एंड टैक्सेशन तो वहाँ उस ऑफिस में जा सके। कोशिशें की भी जा रही है उसको फ्रेंडली एनवायरनमेंट में लोग टैक्स पे करें। आप घर बैठ के अपना टैक्स दे दें। जिस तरह अब ऑनलाइन बैंकिंग शुरू हो गई है, आप अपने बैंक के थ्रू ही आप उसमें ट्रांसफर कर लें। एक्साइज डिपार्टमेंट जो है टारगेट्स को मीट करने के लिए हर साल जो है वो कैंपेन चलाता है। एक्साइज के ऑफिसर्स खड़े हुए हैं, वो गाड़ियों को रोक रहे हैं, चेक कर रहे हैं। जिन जिन गाड़ियों ने अगर नहीं एनुअल फीस जमा कराई, जो हर साल जमा करानी होती, तो वहीं पे मशीन भी हमने दी हुई है, वहीं पे उनको पंच करके वही रसीद भी दे रहे हैं। ये एग्रेसिव कैंपेन करें, और उस कैंपेन का मकसद सिर्फ और सिर्फ ये है कि लोग अपने जो सरकार को उन्होंने टैक्स देने हैं वो टाइमली दें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। लैला निसा नाज़रीन जी तही तमाम शुरू में कुछ शॉट्स ॾिठा पे छो त अॼु सिंध असेंबली जो अहम इजलास हुयो, जंहिंमें सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण या उते जेके ॿिया मौजूद हुया मेंबर्स, उन्हनि काफ़ी जेको इम्पोर्टेंट टॉपिक आहे मंशियात जे हवाले सां, त उन्हनि जी जेके मंशियात वाहिपंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थियणु घुरिजे। सदर आसिफ अली ज़रदारी जो हिदायतूं बि पिणु आहिनि, पर इहो अॼु मौज़ू तमामु घणो ज़ेर बहस आहे। गॾो गॾु उहे गाॾियूं गॾोगॾु जेके टैक्स न पियारनि पियूं, उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई तमामु घणी सख़्त शुरू थी वई आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हांखे एक्साइज़ जूं जेके आहिनि उहे गाॾियूं नज़र ईंदियूं पए, ऐं हू माण्हुनि खां पुछा गुछा कनि पियूं जिन गाॾियुनि पंहिंजो टैक्स न पियारियो आहे। ऐं ॿियो जेको अहम इम्पोर्टेंट आहे, पहिरियों बि ज़िक्र कयो पए, मंशियात वाहिपंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो सख़्त या रोज़ानो जी बुनियाद ते उन हवाले सां सख़्त फ़ैसिला कया वञनि पिया। पर ॿी हिन में जेकी नाज़रीन इम्पोर्टेंट ऐं नोट करण वारी ॻाल्हि उहा इहा आहे त स्कूल्स में भी कुछ ड्रग टेस्ट कया वया। सो अॼु सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त ज़ाहिरा काबीना जी जॾहिं मंज़ूरी थींदी त उन खां बाद में मुख़्तलिफ़ स्कूल्स में ड्रग टेस्ट कया वेंदा। पर नाज़रीन हिते हिकु सवाल इहो उथे पियो त ही जेके ड्रग टेस्ट कया वेंदा स्कूल्स में, ही सिर्फ़ सरकारी स्कूल्स में कया वेंदा या उन खां अलावा जेके प्राइवेट स्कूल्स ख़ानगी स्कूल्स हुजनि था उन्हनि खे बि ऑन बोर्ड वरितो वेंदो? छो त जेकर असीं सरकारी स्कूल्स जी ॻाल्हि कयूं त उते जंहिं तबिके जा ॿार पढ़नि पिया उहे तमामु ग़रीब तबिके सां तालुक़ु रखनि पिया, ऐं हुते त उन्हनि जे लाइ किताब अफोर्ड करणु ऑब्वियसली सरकारी स्कूल्स उन्हनि खे प्रोवाइड कंदा ई आहिनि, पर थोरो ॾुखियो हूंदो आहे त हू उन्हनि वटि पैसा किथां ईंदा जो एॾी महांगी मंशियात जेको आहे उहो ख़रीद बि कनि पिए। त इहो हिकिड़ो सवाल स्टैंड करे पिए, पंहिंजे एनालिस्ट वारो रखंदासीं त जेकॾहिं कार्रवाई थिए पई, जेको एप्रिशिएबल क़दम आहे, ऑब्वियसली असांजी नौजवान नस्ल उहा मंशियात जी तरफ़ तमामु घणी राग़िब थी रही आहे ॾींहों ॾींहुं, उनखे रोकण जी सख़्त ज़रूरत आहे, उनखे रोकथाम जी, ऐं इहे उपासंद हुकूमत वठंदे नज़र बि पिणु अचे पई। पर सवाल इहो ई आहे त छा ही कदम या ही कार्रवाई सिर्फ़ सरकारी स्कूल्स ताईं महदूद रहंदी या ख़ानगी स्कूल्स जी बॉडीज़ खे बि ऑन बोर्ड वरितो वेंदो, त पोइ ही कीअं थींदो? ख़ैर हिन में सिक्रेसी बि मेंटेन कई वेंदी, उन जूं बि ही तमामु ॻाल्हियूं अॼु सिंध इजलास में, सिंध असेंबली जो जेको अहम इजलास हुन में थियूं पए। ऐं ॿी नाज़रीन अहम ख़बर सियासत जी दुनिया मां इहा आहे त अॼु वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी साहब ऐं CM जेके वॾा वज़ीर आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा जा, उनजे विच में वरी अहम मुलाक़ात थी। बाद में उन्हनि ख़ैर जी प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। हाणे सरप्राइज़िंग ॻाल्हि इहा आहे, हिकु त उन्हनि इशू ते हू मिलिया बिजली जे हवाले सां जेको पंजाब में हले ख़ैबर पख्तूनख्वा में हले पियो, ऐं CM अली अमीन गंडापुर साहब जेके KP जा वॾा वज़ीर आहिनि, उनजो चवणु आहे त अहिड़ो रस्तो कढियो आहे जंहिंसां आवाम खे रिलीफ मिलंदो। ऐं गॾो गॾु हुननि इहो बि मेंशन कयो पए त हू वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी साहब जा थोराइता आहिनि। बिजली जे मामले ते त मुलाक़ात थी वई, पर असीं जॾहिं मुख़्तलिफ़ क्लिप्स ॻाल्हियूं अली अमीन गंडापुर साहब जूं माज़ी में एनालाइज़ कयूं था, ऑब्ज़र्व कयूं पिया, त उहो कुझु ॿियो टोन हुजे थो उन्हनि जो, ऐं हिकिड़े ॿिए टोन सां हिकिड़े सख़्तु टोन रखनि था सियासतदाननि जे ख़िलाफ़, जंहिंसां उहे हाणे गॾु वेठा आहिनि। पर ही घरू वज़ीर जेके आहिनि उहे बि त ज़ाहिर वफ़ाक़ी घरू वज़ीर आहिनि, त छा ही हिननि जो वफ़ाक़ी हुकूमत जी तरफ़ हिकिड़े झुकाव जो इंडिकेशन आहे त हुननि जे लाइ वेहण जे लाइ हुननि सां गॾु वेहण जे लाइ तयारु आहिनि, या बानी PTI जे लाइ को स्पेस ठहंदो वञे पियो जो हुननि जा ई जेके वज़ीर आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता वफ़ाक़ी हुकूमत जे अहम माण्हुनि सां अहम मसइलनि ते मुलाक़ातूं बि कनि था। त छा हिन में इहा डिस्कस करण जोगी ॻाल्हि आहे, सोचण जोगी ॻाल्हि आहे या न? हिन ते बि असीं पंहिंजे एनालिस्ट सां गुफ़्तगू कंदासीं। ऐं टे तरफ़ नाज़रीन हिकु ॿियो तमामु घणो अहम इशू आहे सिंध जे डोमिसाइल्स बाबति, यानी ॿियनि सूबनि जा
माण्हू अची करे या शागिर्द अची असीं चऊं त हू सिंध में अची करे नौकरियूं वठनि पिया। ईअं ई हिकिड़ो इंकशाफ थियो आहे, तमामु वॾी ख़बर। इंकशाफ त न आहे पर बाक़ाइदा सिंध जे घरू खाते जांच जो हुकुम बि जारी करे छॾियो आहे त सिंध जे डोमिसाइल ते ॿियनि सूबनि जा शागिर्द अची करे उन्हनि मुबैना तौरु जाली डोमिसाइल्स जे ज़रिए CSS इम्तिहान पास कयो आहे। ऐं हाणे छो त घरू वज़ारत खे शक बि थियो आहे, कुझु शकी डोमिसाइल जहिड़ा मौजूदु आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ हाणे जांच शुरू कई वेंदी। हीउ तमामु अहम मसइलो आहे। इन खां अॻु में बि डोमिसाइल ऐं जाली डोमिसाइल जी बार बार ॻाल्हि थींदी आई आहे त ॿियनि सूबनि जा माण्हू अची करे सिंध जे डोमिसाइल हिते जाली डोमिसाइल्स ठाहे करे आख़िर अहिड़ा कम छो कनि पिया। सो इन ते असीं डिस्कशन कंदासीं ऐं जेके CSS पास कंदड़ इन में नाला शामिल आहिनि, साम्हूं आया आहिनि या जंहिं ते घरू वज़ारत जांच करणु वञे पई, या नाला बि तव्हांखे ॾसींदी हलां थी, जेके कुझु क्वालिफाइड CSS ऑफिसर्स आहिनि जिन में अरसलान चौधरी जो नालो आहे, जेके सिंध में हिन वक़्तु पंहिंजी ड्यूटी ॾियनि पिया, सर्विसिस हिते ॾियनि पिया। कामरान अहमद, असदुल्ला गोंडाल, मखदूम मलिक ऐं अवैस बुरार शामिल आहिनि। सो हिननि जा डोमिसाइल्स शकी आहिनि। ही CSS पास कंदड़ आहिनि पर डोमिसाइल्स शकी आहिनि ऐं घरू वज़ारत जेको आहे सिंध जी घरू खाते बाक़ाइदा तौर ते जांच जो हुकुम नाज़रीन ॾेई छॾियो आहे। ॿिए पासे हिकु ॿी अहम ख़बर नाज़रीन असीं प्रोग्राम में इंक्लूड कंदासीं त सूबाई यूनिवर्सिटीज़ खे जेको बजट मिलंदो आहे हाणे उहो बंदि थियणु वञे पियो। यानी पहिरियों जेकी बॉडी गवर्न करे पई तमामु सिंध जी 27 यूनिवर्सिटीज़ खे, सिंध जी मख़सूस तौर ते ॻाल्हि करे वठूं था त सिंध में लॻभॻि 27 यूनिवर्सिटीज़ मौजूदु आहिनि ऐं हाणे उन्हनि जो जेको बजट आहे नाज़रीन उहो बंदि थियणु वञे पियो। ज़रिया असांखे ॿुधाइनि पिया अॼु मुल्क जे 123 VCs जी वाइस चांसलर्स जी हिकु अहम मीटिंग थी आहे। कुझु ऑनलाइन मीटिंग बि थी, ऑब्वियसली कुझु VCs जेको आहे ऑनलाइन बि जॉइन कयो पए, तव्हां फुटेजेस स्क्रीन ते ॾिसी सघो था। सो 123 VCs नाज़रीन जॉइन कयो पए हिकु अहम मीटिंग खे, जंहिंखे चेयर कनि पिया HEC जा चेयरमैन डॉक्टर मुख़्तार अहमद ऐं डॉक्टर इकरार ख़ान, जेके चेयरमैन आहिनि VC कमेटी ऑफ पाकिस्तान जा। सो हिन में ॻाल्हियूं जेके साम्हूं आयूं आहिनि नाज़रीन थोरियूं शिरकाईंदड़ आहिनि त जेकॾहिं सूबाई यूनिवर्सिटीज़ जो ज़ाहिरा सिंध बि शामिल आहे त यूनिवर्सिटीज़ जो जेकॾहिं बजट बंदि थिए पियो त इन सां इम्पैक्ट कहिड़ो पइजी सघे पियो। ऐं सिंध जो मख़सूस तौर ते 27 यूनिवर्सिटीज़ जो जेकॾहिं बजट बंदि थिए पियो त 13 अरब रुपया यानी अचणु बंदि थी वेंदा। त इन सां नुक़सानु कहिड़ी सतह जो पइजी सघे थो, उन ते असीं ॻाल्हि कंदासीं। नाज़रीन गाज़ा ते फ़लस्तीन ते इसराइल जो वहशियाणो हमिलो असीं चऊं या वहशियाणी उन्हनि जूं कारवायूं हिन वक़्त ताईं जारी आहिनि, ज़ुल्म हिन वक़्त ताईं उन्हनि जो जारी आहे। इंटरनेशनल कोर्ट आलमी अदालत जे हुकुमनि बावजूदि बि कंहिं क़िस्म जो को आवाज़ न पियो उथारे ऐं रोज़ानो जी बुनियाद ते फ़लस्तीनी शहीद थींदा वञनि पिया। हिन वक़्तु आउं ॻाल्हि करे रही आहियां राफ़ा कैम्प जी। राफ़ा कैम्प में बि 240 फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। त आख़िर हीउ मामिलो केसीं ताईं वञी करे पहुचंदो ऐं छो आलमी अदालतुनि जे हुकुमनि बावजूदि बि ख़िलाफ़ वर्ज़ी कई वञे पई? छा दुनिया खे नज़र न पियो अचे त हिन वक़्तु फ़लस्तीन में छा थिए पियो? ऐं गॾो मूंखे इहो बि ऐड करिणो आहे नाज़रीन, अॼु इंट्रो में तव्हांखे ॿुधाईंदी हलां पई त सिंध हाई कोर्ट सहाफ़ियुनि खे अदालती कार्रवाई जी रिपोर्टिंग जी इजाज़त बि ॾेई छॾी आहे। सो ही तमामु जेके बि टॉपिक्स तमामु अहम ख़बरूं आहिनि। असीं हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ ही सभु जेके समूरा मामला तव्हांखे मामला वन बाय वन करे ॿुधाईंदीमांसि। हिन ते असीं पंहिंजे एनालिस्ट जा दिलचस्प तबसरा ऐं उन्हनि वटि जेके कुझु ख़बरूं आहिनि इन्हनि टॉपिक्स खे जुड़ियल तमामु अहम टॉपिक्स आहिनि उहे तव्हां सां गॾु असीं शेयर कंदासीं, तव्हां ॾे पेश कंदासीं, बट राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। सब खां पहिरीं ख़बर शामिल कंदासीं त घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी जेकी आहे मुलाक़ात थी आहे। बाद में प्रेस कॉन्फ्रेंस बि उन्हनि कई पई बिजली जे मामले ते अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ। पर छा इहो हिकिड़ो वॾो शिफ्ट न आहे? हिन वक़्तु मूंसां स्टूडियोज़ में गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार मोहसिन बबर साहब। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरू साहब। इमदाद साहब अस्सलाम वालेकुम ऐं मूंखे बि प्रोग्राम में भलीकार चवां थी। सो मोहसिन साहब तव्हांजी इजाज़त खां शुरूआत इमदाद साहब खां करे वठां थी। इमदाद साहब ॼोकी हिन ख़बर ते ॻाल्हाईंदासीं त ही जेकी मुलाक़ात थी आहे, जेको ऑब्जेक्टिव हुयो मुलाक़ात जो उहो बि अहम हुयो, बिजली जे मामले ते अवाम खे रिलीफ ॾियण जी ॻाल्हि कई वञे पई। पर छा तव्हांखे वॾो शिफ्ट वॾी तब्दीली नज़र अचे पई? ॿिए तरफ़ वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल साहब हिकु बयानु ॾिनो आहे ऐं ॿीहर असीं चई सघूं था हुननि वरी पेशकश कई आहे PTI खे ॻाल्हियुनि जी त दरवाज़ो बामक़सद ॻाल्हियुनि जे लाइ खुलियल आहे। ऐं हिकु तरफ़ ही मुलाक़ात, छा कोई स्पेस ठहणु वञे पियो, कुझु थियणु वञे पियो, ॻाल्हियूं थियणु वञनि पियूं? जी जो ऑब्जेक्टिव आहे ज़ाहिर आहे, पर ऑप्टिक उनजो वधीक इम्पोर्टेंट आहे।
अवां ॾिसो त कल्ह खां बानी पीटीआई पाण पंहिंजे ट्विटर अकाउंट ते हिकिड़ी प्रोपेगेंडा कैंपेन शुरू कई आहे 71 खे वठी ऐं हुननि मौजूदा आर्मी चीफ खे जनरल यहिया ख़ान सां मिलायो आहे सही। वञी। सो उन दौरान यानी हुनजो क्लेम इहो आहे त भई मुंहिंजे मैंडेट ते धाड़ो हयो वियो आहे, बिल्कुलु ईअं ई जीअं यहिया ख़ान जे मैंडेट ते धाड़ो हयो वियो ऐं हुनजे नतीजो पाकिस्तान टुटण जी शक्ल में निकितो। सो हू उहा हिकिड़ी नई कैंपेन पीटीआई जेका लॉन्च कई आहे ऐं उन दौरान इमरान ख़ान साहिब जे बानी पीटीआई जो जेको जी हुकूमत आहे सूबाई, उनजो वज़ीर जेको आहे उहो न सिर्फ़ु वज़ीर आला न सिर्फ़ु वो SIFC जे इजलास में शरीक थिए थो, बल्कि वो वज़ीर दाख़िला मोहसिन नकवी, वज़ीर तवानाई जेके आहे रवेश लग़ारी साहब, उन्हनि सां मुलाक़ात करे थो, हिकिड़ी मुलाक़ात करे थो, ॿिए ॾींहुं वरी मुलाक़ात करे थो ऐं उन खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस थो करे। जी सो इहो वॾो इम्पोर्टेंट आहे त जेका नोट करण वारी ॻाल्हि आहे, PTI हिन वक़्तु ॿिनि हिसनि में विरहाइजी चुकी आहे। हिकिड़ो हिसो जेको आहे PTI जो उहो हुकूमत सां इंगेज बि करे थो पियो, हुकूमत सां ॻाल्हियूं बि करे थो, उहो पंहिंजो KPK में हुकूमत में बि आहे, पार्लियामेंट में अपोज़िशन में बि आहे, ऐं हिकिड़ो हिसो जेको अॾियाल में वेठो आहे, जेको महाज़ाराई थो चाहे, जेको इंतशार थो चाहे, जेको अफ़रा तफ़री थो चाहे। पाकिस्तान में जेका सरमायाकारी अचे थी उन दौरान जेको आहे हू इन क़िस्म जी जेका आहे पंहिंजो कैंपेन लॉन्च कराए थो पियो। ॻाल्हाइण ट्विटर अकाउंट पाण नथो हलाए, पर उन्हनि जो जेके ॿाहिरि वेठा माण्हू आहिनि उहे ॿाहिरि वेठल माण्हू जेके आहिनि उहे इन क़िस्म शयूं कनि पिया। सो ही ऑप्टिक जेको आहे मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾो इम्पोर्टेंट आहे एट ए टाइम ते प्रेस कॉन्फ्रेंस वेही करणु। जेकॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस न बि थिए हा हिकिड़ो प्रेस लीज जारी थी वञे हा त बाबा ही जेके बिजली जा मसइला आहिनि, लोड शेडिंग जा मसइला आहिनि, चोरी जा मसइला आहिनि, जी हा, ऐं वेंदे गॾु नज़र आया ऐं हुननि तस्लीम कयो त भई हुकूमत सां, वफ़ाक़ी हुकूमत सां, लेविन गंडापुर ऐं वफ़ाक़ी हुकूमत सां हर मुमकिन हर हंधि ते ताउन करण लाइ तयारु आहियां। कहिड़ी हुकूमत सां? जेका बकौल इमरान ख़ान धाड़े जे मैंडेट ते बीठी आहे, जेका बकौल इमरान ख़ान जनरल आसिम मुनीर हुनजो मैंडेट चोराए नून लीग पीपल्स पार्टी खे ॾिनो आहे। सो इहो तमामु इम्पोर्टेंट शइ आहे जेका। ऐं ॿी ॻाल्हि, मुज़ाकरात लाइ तहरीक इंसाफ़ जी सवाइ इमरान ख़ान जे बाक़ी सभु राज़ी आहिनि मुलाक़ात करण लाइ। अच्छा। तो आहिस्ता आहिस्ता उन पासे जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो तीअं त पर ही जेके मुलाक़ातूं थियनि पियूं, प्रेस कॉन्फ्रेंसिस थियनि पियूं, त छा बानी पीटीआई जे नॉलेज में न हूंदी? हू इन्हनि सभिनीनि शयुनि खे तस्लीम न कंदा हूंदा त इन सां इन्हनि शयुनि खे कंसिडर कंदे छा हू को फ़ैसिलो न पिया करे सघनि, या ही बि त हुनजे चवण ते ई कंदा हूंदा न? ॾिसो न, हाणे ही बेशक उन्हनि खे उन्हनि जो मैंडेट हुजे, पर ही उन्हनि जी जेका आहे ख़्वाहिश मुताबिक़ न पियो थिए, मर्ज़ी या रज़ामंदी थी सघे थी न। पर हाणे ॾिसो मुज़ाकरात लाइ केॾो सुठो हुजे जेकॾहिं हू सियासी मुज़ाकरात लाइ बि गॾु वेही रहनि, उनजो बानी पीटीआई खे, इमरान ख़ान खे, उनजी सियासत खे वॾो फ़ाइदो थींदो। पर हाणे ही जेको आहे इंतिज़ामी मामलनि में गॾु वेहणु ऐं सियासतदाननि सां वेहणु, सियासी धुरियुनि सां वेहणु ऐं उन्हनि सां गॾु वेही प्रेस कॉन्फ्रेंस करणु, त हुननि जेको सॼो हिकिड़ो प्रोपेगेंडा आहे न उहो दूर थी थो वञे न, त मां हिननि सां न वेंदुमि। हाणे हिकिड़े पासे हू इनकार बि करे थो, ॿिए पासे हुन माण्हू वेठा बि आहिनि, पार्लियामेंट में वेही मुज़ाकरात कनि था, पब्लिक अकाउंट्स कमेटी जो मामिलो हुजे, स्टैंडिंग कमेटीज़ जो मामिलो हुजे, या वरी KPK हुकूमत जा मसइला हुजनि, या SIFC में इन्वेस्टमेंट जो मामिलो हुजे, त हू वेहनि था पिया न। जॾहिं हिकिड़े हंधि वेहनि था त उनमें उनजी मर्ज़ी बेशक शामिल हुजे, पर पंहिंजी ज़बान सां हू छा पियो चए त आउं हिननि सां न वेंदुमि। सो उहो हिकिड़ो नज़र अचे थो पियो त हिकिड़ी तक़सीम जेका आहे उहा PTI अंदरि आहे। हिकिड़ो हार्ड लाइनर PTI जो जेको जेका लीडरशिप आहे, तबिको आहे जेके इमरान ख़ान साहब लीड करे पियो, हिकिड़ो जेको सॉफ्ट कॉर्नर रखंदो आहे। ऐं ॿियो ॿी हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि जेका मूं पंहिंजे व्लॉग्स में बि ज़िक्र कयो हुयो ऐं उनजो हाणे खुलियल इज़हार बि थिए थो पियो, अली अमीन गंडापुर 100% इमरान ख़ान सां न आहे। इमरान ख़ान जी मर्ज़ीअ सां वज़ीर आला ज़रूरु चाहिनि, पर उहे कंहिं ॿिए हंधां बि जेको आहे लाइन वठी ऐं उहे पंहिंजा फ़ैसिला कनि था। तव्हांखे ख़बर हूंदी, यादि हूंदो त कोर कमांडर हाउस बि विया हुया, उनखां पहिरियों वज़ीर आज़म हाउस विया, वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई ऐं इमरान ख़ान साहब इहो चयो त मुलाक़ात भली कनि पर तस्वीर न ठारायो। उहो तस्वीर खां मामिलो प्रेस कॉन्फ्रेंस ते अची वियो आहे। इहा ॻाल्हि जेका कुझु ॾींहं अॻु में बिलावल भुट्टो ज़रदारी बि पार्लियामेंट में कई हुई, त मोहसिन पंहिंजो अली अमीन गंडापुर जेके आहिनि उन्हनि मोहसिन नकवी सां जेका पहिरीं मुलाक़ात कई हुई, त उन ते उन्हनि चयो त अली अमीन गंडापुर जेके आहिनि उहे इमरान ख़ान जा न, कि ॿिए जे तरफ़ां आयल आहिनि वज़ीर आला। सो इहा वॾी हिकिड़ी PTI लाइ वॾो हिकिड़ो डैमेजिंग सिचुएशन आहे। हिकिड़ी लाइन ऑफ एक्शन हुजे न, हिकिड़ी पॉलिसी हुजे, त पोइ पार्टियूं बहरान मां निकिरी वेंदियूं आहिनि। पर ही थोरो तक़सीम तव्हांखे नज़र अचे पई। ओके, तक़सीम तव्हांखे घणे भाङे नज़र अचे पई। पर मोहसिन साहब, तव्हांजी तरफ़ खां अचण खां अॻु में वीड लाइक टू शो अवर व्यूअर्स त अॼु जेकी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे मोहसिन नकवी साहब ऐं अली अमीन गंडापुर जी, असां ॾेखारणु चाहियूं पिया त हू चवनि छा पिया बिजली जे मामलनि खे वठी करे, ऐं कीअं उन्हनि शुक्रियो बि अदा कयो, थोराइतो बि थिया अली अमीन गंडापुर साहब। सो प्लीज़ टेक अ लुक।
ब्रेक थ्रू भी हुआ है और इंशाल्लाह ताला बेहतरी भी आएगी। लोड शेडिंग का जो इशू है उसके ऊपर अवाम का एक मसला बन जाता है और फिर उससे एक लॉ एंड ऑर्डर का मसला ही बनता है, जिसमें इंटीरियर मिनिस्ट्री का भी एक रोल आ जाता है। तो मिल बैठ के हमने इससे बात की है और हमने ये इंश्योर किया है कि हमारा जो सिस्टम के अंदर जो ऐसे लॉसेज हैं, ऐसी कमियां हैं कि जो पाकिस्तान को नुकसान दे रही हैं, तो उस पर हम अपना किरदार अदा करेंगे और इस तरह के एरियर्स हैं इंशाल्लाह वो भी हम अदा करेंगे। और इन्होंने भी ये बोला कि जब तक हम ये काम करते हैं तब तक एक रिलीफ जो है वो हमें मिलना चाहिए। जो मॉडल आज हमने एक दूसरे के साथ बैठ के बनाया है उसको हम और सूबों के अंदर भी रेप्लिकेट करेंगे। जी सो ही अॼु सभी चई रहिया। सो मोहसिन साहब तव्हांजो छा टेक आहे? हिकु तरफ़ हुकूमत जे तरफ़ां पीटीआई खे ॻाल्हियुनि जी पेशकश बार बार कई वञे पई, ॿिए तरफ़ पीटीआई जा अहम माण्हू मुलाक़ातूं बि कनि पिया, प्रेस कॉन्फ्रेंसिस बि कनि पिया, इहे सभु छा शो ऐं इंडिकेट करे पियो? ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शयूं इन सेंस आहिनि, हिकिड़ो त पॉलिटिकल महाज़ आहे, हिकिड़ो सियासी महाज़ आहे ऐं सियासी महाज़ ते पीटीआई जी हिकिड़ी पंहिंजी पोज़ीशन आहे ऐं हुन में बि हुन जा ॿ धड़ा आहिनि। उन पोज़ीशन में बि ॿ पोज़ीशनूं आहिनि, हिकिड़ी इंतिशार ॾपेड़ वारी आहे ऐं उन खां पोइ महाज़ाराई वारी आहे ऐं ॿी जेका आहे उहा चए थी न गॾिजी हलूं, पॉलिटिकल पार्टी सां बि ॻाल्हायूं, पार्लियामेंट खे बि सुप्रीम मञूं ऐं जमहूरियत खे बि अॻिते वठी हलूं। पर एंटी इस्टेब्लिशमेंट टाइप उन्हनि जो हिकिड़ो ओपिनियन आहे, पर उहे चवनि था जमहूरी पार्टियुनि खे गॾु खणी हलूं। सो इहा हिकिड़ो इहो आहे ओपिनियन। जेका पोज़ीशन सियासी पोज़ीशन ॿ ओपिनियन मूं तव्हांखे ॿुधाया। हिकिड़ी हुकूमत आहे, हुकूमत ॿी शइ हूंदी आहे। जेका गंडापुर साहब आहिनि उहे CM आहिनि, उहे उन्हनि खे फेडरल गवर्नमेंट सां न चाहींदे बि गॾु हलणो आहे। हुनजो सबबु मां तव्हांखे ॿुधायां। बिजली जो मसइलो हुननि अॼु हींअर तव्हांजे प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो आहे त बिजली जो मसइलो वफ़ाक़ सां ॻाल्हाइण खां सवाइ जेकॾहिं को मसइलो आहे उहो KP जो जेन्युइन कंसर्न ई छो न हुजे, ॻाल्हाइणो त वफ़ाक़ सां पवंदो न। उनमें त तव्हां छा था करे सघो? छा रस्ता रोक कंदो? छा कंदो? इस्लाम ते चढ़ाई थींदी? छा करणु चाहियो? त वेहणो त पवंदो न। SIFC जे इजलास में उन्हनि खे ख़बर पई त उन्हनि खे नाइब घुरायो वियो, बाद में घुरायो वियो ऐं हुननि उनमें पंहिंजो शमूलियत अख़्तियार कई। हुते उन मामला डिस्कस थिया, हुते वॾो शरीफ़ाणो जेको तरीक़ेकार अख़्तियार कयो वियो, जेको गंडापुर जो आहे कोन। गंडापुर हिन तरीक़े सां ॻाल्हाईंदो कोन्हे। त इहा वॾी अजीब ॻाल्हि हुई त 2 कलाक उते वेठो हूंदो चुप करे ऐं कुझु न ॻाल्हायो। हाँ, टोन में भी काफी फर्क नजर आयो, काफी मध्यम तरीके सां ॻाल्हाइण पिया। ॿ शयूं मुख़्तलिफ़, हिकिड़ो सियासी महाज़ आहे, ॿियो हुकूमती महाज़ आहे। फेडरल गवर्नमेंट सां सिर्फ़ु हिकिड़ो मामिलो न आहे। फेडरल गवर्नमेंट सां तव्हांखे जेकॾहिं विढ़णो आहे त उनजा फेडरल गवर्नमेंट सां विढ़ण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। तव्हां पंजाबी में चइबो गंडासो खणी त कोन था बीह सघो न, अची तव्हां फेडरल गवर्नमेंट जा रस्ता रोक कंदो। इंसार फेडरेशन में असां सभु रहूं था, असांजा सूबा बि आहिनि। इहो जेको तरीक़ेकार असां तव्हां ॾिठो आहे उहो मुराद अली शाह जो गुज़िरियल 15 सालनि में जेको CM सिंध रहिया आहिनि, उन्हनि वॾे महज़ब अंदाज़ में सिंध जा मसइला खयां आहिनि। सख़्ती बि ॾेखारी आहे पर इंगेज रखियो आहे फेडरल गवर्नमेंट खे, ॻाल्हायो आहे। फेडरल गवर्नमेंट एतिरे अरसे में न हुई, उन्हनि जी नून लीग जी हुई या PTI जी हुई। PTI जहिड़ी हुकूमत सां बि मुराद अली शाह इंगेज रहियो आहे, मीटिंगनि में वेंदो रहियो आहे, उन सां ॻाल्हाईंदो रहियो आहे। त इहो फ़र्क़ु आहे हिकिड़े पंहिंजो सियासी माण्हूअ में, हिकिड़े डेमोक्रेटिक माण्हूअ में ऐं हिकिड़े अहिड़े माण्हूअ में जेको हुकूमत हलाइण जो तजुर्बो आहे। गंडापुर साहब ज़ाहिर आहे तव्हां चओ था मजबूरी जे तहत हलनि पिया, पर हलणो त पियो त पोइ छा? मां चवां पियो त हिकिड़ो बिजली जो मसइलो आहे न, PTI खे सोचे या न सोचे हुनखे करणो त मुख़्तलिफ़ मसइलनि ते असांखे हिननि सां हलणो त पवंदो। हलणो पवंदो। गवर्नमेंट साज़ी में कीअं थी सघे थो? इहा साॻी ॾिसो, गवर्नमेंट इहा 3rd टाइम आहे न PTI जी गवर्नमेंट KP में, 3rd टाइम आहे, नॉट 1st टाइम। पहिरें टाइम जॾहिं गवर्नमेंट हूंदी हुई पंहिंजो PTI जी, त उन खे बि उहो तॾहिं हिते नून लीग जी गवर्नमेंट हूंदी हुई फेडरल गवर्नमेंट में, त उन्हनि सां बि एंगेज थींदा हुआ, ॻाल्हाईंदा हुआ, शयूं थींदियूं। हिकु दफ़ा को हमिलो करण जी उन्हनि कोशिशि बि कई, इस्लामाबाद हलां कई उन्हनि, कुझु मसइला हुआ हुन ते ॻाल्हि ॿोल थी, पर बहरहाल ओवरऑल मजमूई तौर ते तो एंगेज थींदा हुआ। कैबिनेट जी मीटिंग में ईंदा हुआ, नेशनल सिक्योरिटी काउंसिल जी मीटिंग में ईंदा हुआ, एक्निक जी मीटिंग्स में ईंदा हुआ ऐं जेके बि NEC जी मीटिंग थींदी हुन में ईंदा हुआ, जेके बि फ़ैसिला थींदा हुआ सूबनि जे हवाले सां हुन में ईंदा हुआ। खटक साहब बि ईंदा रहिया आहिनि, ॿिया गंडापुर साहब खे बि अचिणो पवंदो। कीअं थी सघे थो तव्हां डिसएंगेज थी हुकूमत कयो? तव्हां सूबाई हुकूमत नथा हलाए सघो जेकॾहिं तव्हां वफ़ाक़ सां डिसएंगेज अमन अमान जा मसइला आहिनि, सिक्योरिटी जा इशूज़ आहिनि, रॉयल्टी जा इशूज़ आहिनि। माना मां तव्हांखे 100 मामला ॻणाए सघां थो। तंहिंजे करे इहो त हिकिड़ो पब्लिक कंज़म्पशन लाइ नारेबाज़ी ऐं सभु सम्झनि था। ही ॿिन्ही खे रियलाइज़ेशन हूंदी आहे जॾहिं पाण में वेंदा आहिनि न, तो चवंदा हूंदा यार आपने उस दिन बड़ा सख्त बयान दे दिया, आपसे समझा करे ना जरा देना पड़ता है पब्लिक। अच्छा, पर जिन तक़सीम जी इमदाद साहब ॻाल्हि कनि पिया उनजो छा त PTI में वाकई में हिकिड़ी वाज़े तक़सीम आहे या सिर्फ़ रुगो बानी PTI चवंदा त असीं हू पंहिंजो हुकूमत सां वेही करे ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी न आहिनि, या PTI में बि कुझु अहिड़ा अहम किरदार मौजूदु आहिनि जेके इन शइ खे फेवर न कनि पिया? 2 धड़ा त मौजूदु आहिनि।
हिकिड़ो वाज़े तौर ते हाणे उहो धड़ो आहे जेको चए थो असां कंहिंसां कोन ॻाल्हाईंदासीं, उहो अंग हुनजो घटि आहे ऐं उन में इमरान ख़ान बि शामिल आहे। हावी त उहो ई नज़र अचे पियो। इन करे जो इमरान ख़ान जो बि फ़ैसिलो ई आहे न त नाहे ॻाल्हाइणो, बसि जहिड़ो करिणो आहे, बसि सख़्ती करणी आहे ऐं बिल्कुलु पंहिंजो एग्रेसिवली प्ले करिणो आहे असांजे मामले ते, ॻाल्हि ॿोल बि नाहे करणी। त उहो इमरान ख़ान ऐं हुनजा चंद साथी जेके आहिनि उनजा जेके लॉयलिस्ट आहिनि इन पार्टी में उहो कनि था। उन खां अलावा बाक़ी तव्हां ॾिसो जेके बि सियासी माण्हू आहिनि PTI में, जेके प्योर सियासी माण्हू आहिनि ऐं रहिया आहिनि, उहे एंगेज थियणु चाहिनि था। उन जेके कॉन्स्टिट्यूंसी जी पॉलिटिक्स कनि था, जेके हुकूमत साज़ी जी ॻाल्हियूं कनि था, जेके अॻिते हलण जी ॻाल्हियूं कनि था, उहो फज़ल रहमान सां वधीक कंहिंजी दुश्मनी हुई छा? उनखे एंगेज कनि पिया, 3-4 भेरा हुन वटि विया आहिनि, हुन सां ॻाल्हायो अथनि, ज़रूर त कुझु ॻाल्हियूं थी हूंदियूं न, ईअं पॉलिटिकल पार्टी सां ॻाल्हाइनि पिया। प्रॉब्लम आहे हर कंहिंजी सियासत आहे। सियासत इहा आहे तव्हां हिकिड़ो तव्हांजो बेस जेको नैरेटिव बिल्ड थियल आहे PTI जो, उहो त एंटी नून लीग एंटी पीपल्स पार्टी बिल्ड थियल आहे। हाणे हू हुननि सां वरी कीअं ॻाल्हाईंदा त सॼी पंहिंजी सियासत खे रिवर्स नथा करणु चाहिनि, तंहिंजे करे रस्ता ॻोल्हनि था त मौलाना फज़ल रहमान सां ॻाल्हायूं, ऑल्टरनेटिव रस्तो निकिरी अचे जो असां वेहणो बि न पवे ऐं असांजी ॻाल्हियूं बि वञनि। इहो ही ॾिसो ही स्ट्रेटेजिकली हू PTI प्ले करे पई, पर हुनमें अञा ताईं घणी को कामयाबी हिननि खे नाहे मिली। पर हिकिड़ो ॾिसो ही बि जेको आख़िरी मुंहिंजो जुमिलो हुनमें इहो आहे, जेको सख़्तु स्टैंड हो फेडरल गवर्नमेंट जे ख़िलाफ़ गंडापुर जो ऐं हुनजी PTI जी पार्टी जो, हुनमां हेठि लथा आहिनि न, हुनमां हेठि लथा आहिनि, ॻाल्हाइनि पिया, अचनि पिया, प्रेस कॉन्फ्रेंसूं कनि पिया, सभु शयूं कनि पिया। त इहो आस्ते आस्ते इहो बर्फ़ गरदी था। अच्छा, उनखां अलावा क़ौमी असेंबली में हिननि जो रवैयो छा हूंदो शुरू में, हाणे छा आहे? त तव्हां ॾिसो त आस्ते आस्ते हू पाण खे एडजस्ट कनि पिया इन सॼे मामले में। हू चवंदा असांजी पोज़ीशन बि साॻी हुजे ऐं असां एग्रेसिवली बि प्ले कयूं ऐं टफ टाइम बि ॾियूं ऐं अपोज़िशन बि कयूं ऐं जेको एग्रेसिवली असांजी PTI जो स्टाइल ऑफ पॉलिटिक्स आहे उन खे बि कंटिन्यू रखूं। सही, बिल्कुलु। प्रोग्राम में अॻिते वधूं था। सिंध असेंबली जो अॼु अहम इजलास थियो आहे, जंहिंमें सिंध जे सूबाई सीनियर मिनिस्टर शर्जील इनाम मेमण हिकु त उन्हनि ॻाल्हियुनि जी ॻाल्हि कई पई जेके टैक्स अदा न पयूं कनि ऐं उन्हनि खे ख़ैर इहो बि उन्हनि ॾेई छॾियो आहे फेवर त हू दोस्ताणे माहौल में ख़ैर टैक्स अदा करे वठनि। ऐं ॿिए तरफ़ अहम अॼु जेकी बहस हेठि ॻाल्हि आई उहा स्कूल्स में ड्रग टेस्ट जे हवाले सां काबीना जी मंज़ूरी खां पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहो ड्रग टेस्ट कया वेंदा। त मोहसिन साहब तव्हां खां इन ते थोरो तव्हां क्विकली कॉमेंट करे वठो त पोइ अहमदाद साहब जी तरफ़ वेंदसि त ही स्कूल्स में जेके ड्रग टेस्ट थींदा उहे सरकारी स्कूल हूंदा या प्राइवेट स्कूल हूंदा आहिनि? इन खे छा सिंध हुकूमत क्लियर कयो आहे? छो त सरकारी स्कूल जा ॿार त काफ़ी कुझु अफोर्ड ई न करे सघंदा, त मंशियात किथां अफोर्ड करे सघंदा? दिस इज़ नॉट टोटली स्कूल्स, ओके, एजुकेशनल इंस्टीट्यूशंस, ठीकु आहे। ऐं घणे भाङे तव्हां ॾिसजो ड्रग टेस्ट तव्हांखे कराची ऐं वधि में वधि हैदराबाद में। छा इहो सिंध हुकूमत क्लियर कयो? बार बार शागिर्दनि जी ॻाल्हि करे पई, शागिर्द स्कूल जो मेंशन करे पई या तालीमी इदारा? जेके टीनेजर्स आहिनि ऐं टीनेजर वॾा जेके कॉलेजिस में आहिनि, कॉलेजिस में टीनेजर्स हूंदा आहिनि, उनखां इनमें जेके इहे छोकिरा आहिनि इहे घणे भाङे इहे इलीट क्लब जा ॿार आहिनि, उन्हनि जा बिगड़ियल ॿार। ग़रीब माण्हू वटि किथे आहिनि पैसा जो नशो करे, महांगो हूंदो आहे, नशो बि महांगो आहे। सो उहे बेसिकली हिकिड़ो कल्चर हिते डेवलप थियो आहे। हीउ जेको नशो आहे इहो हिकिड़े मख़सूस माइंड सेट में इहो हिकिड़ो कल्चर इन जेको बि इनकम ग्रुप आहे, इलीट जो इनकम जेको ग्रुप आहे, इनमें थियो आहे कल्चर। उनमें पोइ ॿारनि ताईं ट्रांसफर थियो आहे ऐं पोइ ॿार उहो ज़ाहिर आहे ॿाहिरि निकिरनि था। पोइ तव्हां ॾिठो आहे ॿिया घणा वाक़िया थी विया आहिनि कराची में, गाॾियूं तेज़ हलाइनि था, पोइ कंहिं न कंहिंजे मथां चाढ़े था छॾनि। इहो घणो करे तव्हांखे ॿार ऐं इहो पाकिस्तान में थिए पियो, इस्लामाबाद, लाहौर में, कराची में बि अहिड़ा कई वाक़िया थी चुका आहिनि। इहो छा आहे सभु? इहो हिकिड़ो छुड़वागी जो कल्चर आहे जेको असांजी इलीट क्लास जे उन्हनि औलादनि में मौजूदु आहे, जंहिंजा पेरेंट्सनि खे बिल्कुलु परवाह न आहे। घणे भाङे न आहे, तमामु थोरो अंग आहे, पर इहे पेनिट्रेट कनि था। ऐं हीअ जेका मनशियात जो इस्तेमालु आहे एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स में, इहा बि उन सिलसिले जी कड़ी आहे। ॻाल्हि सॼी आहे हिन में तव्हांखे जेको टेक आहे उहो इहो आहे, इहो मां सम्झां थो ॾाढो सुठो फ़ैसिलो इन करे बि आहे त शागिर्दनि जा टेस्ट थियनि। टेस्ट थियण सां डिॼी वेंदा शागिर्द। ॿी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम इहो थींदो त शागिर्दनि खे इहो ऐलान थी चुको आहे त असां शागिर्दनि खे गिरफ़्तार न कंदासीं, असां रुॻो उन्हनि खां पुछंदासीं, प्राइवेसी जो ख़्यालु रखियो वेंदो ऐं असां उनखे पुछंदासीं किथां आंदो अथव, कंहिं तव्हांखे ॾिए थो, केरु सप्लाई करे थो, किथां अचे थो। इहा सुठी स्ट्रेटेजी आहे, पर इशू इहो आहे त ॿार रिझंदा वरी पुलिस में कमाईंदी ऐं ॿिया जेके बेदार आहिनि उहे कमाईंदा। ज़ाहिर आहे इहे ॿार जेको 1000-5000 रुपए जो रोज़ानो नशो वठनि था त उहे 5000 रुपया पुलिस वारे खे ॾेई छॾींदा। तंहिंजे करे ड्रग टेस्ट खां अच्छा कुझु अहिड़ा ॿार बि हूंदा यकीनन हूंदा जंहिंजे पेरेंट्स खे ख़बर न हूंदी त असांजा ॿार नशो कनि था, त जॾहिं ड्रग टेस्ट पॉज़िटिव ईंदो त उहो पेरेंट खे बि ख़बर पवंदी, त तव्हां सम्झो था उहो ॿारनि जे असरु पवंदो। तंहिंजे करे तमामु इट्स वेरी सेंसिटिव मैटर ऐं इनखे पंहिंजो नार्कोटिक्स जो जेको खातो आहे ऐं ॿियो जेको बि कानून लागू कंदा इदारा आहिनि इनखे तमामु सेंसिटिव तरीक़े सां
इन खे अॻिते ठीकु आहे। हलाइनि जीअं ई ॿारनि जूं ज़िंदगियूं बर्बाद, नौजवान आहिनि इहे बिगड़ियल नौजवान आहिनि, इन्हनि जूं ज़िंदगियूं बि बर्बाद न थियनि ऐं पोइ हिन जा मसइला थींदा। मूंखे थोरो हिन में ख़राबी नज़र अचे पई त ॿारनि ते रिएक्ट कंदा, हिन में प्रॉब्लम तव्हांखे थींदा, ईअं लॻे पियो त ॿार बिल्कुलु react करे प्रॉब्लम सघनि थींदा, फैमिलीज़ खे ख़बर पवंदी, फैमिलीज़ लाइ जो शर्मिंदगी जो मुक़ाम त आहे न। कंहिं ॿार कंहिंजो नालो न अचे, ख़ुदा करे इनखे इंश्योर कनि मूंखे, या गुज़ारिश जी आहे मूं इन्हनि इहो बि मेंशन कयो आहे त प्राइवेसी वग़ैरह जो ख़ैर इहो ख़्यालु रखियो मूंखे वेंदो, पर मां इहो गुज़ारिश कंदुसि जेके बि कानून लागू ऑब्जेक्टिव ख़ैर उन्हनि जो इहो ई आहे प्राइवेसी मेंटेन करे, अदरवाइज़ ख़राबियूं थींदियूं हिनमें ॿारनि खे ठीकु आहे। जॾहिं इहो स्टिग्मा लॻंदो त हुनमें प्रॉब्लम थी सघंदा। तंहिंजे करे पुलिस जेके आहे ख़ासि तौर ते उहो हिन मां पैसा कमाईंदी, उन्हनि खे ज़रूरी आहे त हिन मामले ते कंट्रोल थिए। ओके इमदाद साहब, छा तव्हां सम्झी सघो पिया त हिन कदम में सिंध हुकूमत बाक़ाइदा तौर कामयाब थी सघंदी? हिकु त शागिर्दनि जो टेस्ट बि कयो वञे पियो, ऐं छा मंशियात फ़रोख़्त कंदड़नि ताईं हू पुॼी सघंदा? ॾिसो हाणे तवको करणु घुरिजे त हुकूमत खे कामयाबी मिले, पर मूंखे लॻे थो त जेॾा वॾा नेटवर्क हूंदा आहिनि, जेॾा वॾा नेक्सस हूंदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि ते क़ाबू पाइण एॾो सवलो कोन हूंदो आहे। जेका ॻाल्हि आहे नौजवाननि जी, ॿारनि जी, शागिर्दनि जी नशो वापराइण जी जेका आदत आहे, उहा ज़ाहिर आहे उन में जेका ॻाल्हि मोहसिन साहब कई आहे, मां बिल्कुलु उन सां मुतफ़िक़ आहियां त जेके नौजवान आहिनि उन्हनि खे बिल्कुलु उन्हनि जेको राज़दारी में उनखे रखणु घुरिजे, छाकाणि उन रिएक्शन ईंदो इंतिहाई खणो उन्हनि नौजवान जे तरफ़ां, बेशक वालदेन जे तरफ़ां न अचे। हू 12, 13, 14, 15 सालनि जो ॿार जेकॾहिं इन क़िस्म जी उन में आदत में हलियो वञे थो त उनखे वालदेन उन कोशिशि इहा उन्हनि जी हूंदी त उनखे तरीक़े सां उनखे जेका ख़बर पए थी त तरीक़े सां उनखे उन आदत सां हटाइनि, पर उहो ॿार जेको आहे, उहो नौजवान जेको आहे, उहो उन में रिएक्शन करे पहुचाए सघे थो। लाला ॿियो असांजो जेका बुराई आहे, चाहे उहा इंतिहा पसंदी वारो मामिलो हुजे, चाहे उहो नशे पते जो मामिलो हुजे, चाहे जेके क्रिमिनल्स एक्टिविटीज़ ॿिए क़िस्म जूं हुजनि, उहो उन टारगेट सदाईं इहे ॿार हूंदा आहिनि, नौजवान हूंदा आहिनि स्कूल्स जा दुनिया जहान में। ऐं इहो सिर्फ़ु पाकिस्तान में कोन्हे, को सिंध में कोन्हे त को स्कूलनि में ॿारनि ते नशो पहुचे थो। दुनिया जहान में हिन वक़्तु जेको सभिनी खां वॾो मसइलो आहे उहो इहो आहे त स्कूलनि ऐं कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में नशो जेको आहे उहो ऐं जेके माफ़ियाज़ आहिनि उहे टारगेट कनि था तालीमी इदारनि खे। ॾाढो आराम स्टूडेंट्स तमामु घणा वल्नरेबल हुजनि था। बिल्कुलु जी इमदाद साहब, माज़रत मां तव्हांजी तरफ़ वरी वापसि ईंदसि, तव्हां पंहिंजी ॻाल्हि त पूरो करण जो तव्हांखे मौक़ो बि ॾींदसि, मूंखे त शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठणी आहे। ऐं नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ बि असां वटि तमामु अहम टॉपिक्स आहिनि, इमदाद साहब जी तरफ़ असीं ॿीहर हलंदासीं। सो हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, असीं एक्साइज़ खाते जे कुछ इनिशिएटिव्स, इंपॉर्टेंट इनिशिएटिव्स ते ॻाल्हि करे रहिया हुआसीं, जंहिंमें हिकु त ड्रग टेस्ट हाणे शुरू कया वेंदा कुझु स्कूल्स में काबीना जी मंज़ूरी खां बाद में, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। ऐं इन खां अलावा गाॾियूं जेके टैक्स न पे कनि पियूं, उन्हनि जे लाइ बि सिंध हुकूमत चयो आहे त उहे दोस्ताणे माहौल में असीं उन्हनि खे गुज़ारिश रिक्वेस्ट कयूं था बाक़ाइदा त हू टैक्स पे कनि। ऐं ज़ाहिर आहे जेकॾहिं टैक्स पे न कयो वेंदो त हुकूमत कीअं हली सघे थी। सो हीअ बि हिकिड़ो वन ऑफ द इनिशिएटिव्स आहे जिते असीं ॻाल्हि करणु चाहींदासीं। जी मोहसिन साहब, तव्हांजो छा टेक आहे इन इनिशिएटिव ते? टैक्स ॾियणु घुरिजे, हर शहरी जो फ़र्ज़ु आहे। तव्हां गाॾी रोड ते हलायो था, सॼी दुनिया में गाॾियुनि जो टैक्स ॾिनो वेंदो आहे, ऐं हिते गाॾियूं बिना एक्साइज़ जे टैक्स जे असां ॾिठो आहे त हलंदियूं आहिनि। पोइ हालांकि काफ़ी सहूलियत मौजूदु आहे, तव्हां घर वेठे टैक्स पे करे सघो था। ऑनलाइन टैक्स पे करे सघो पिया, या बि 20 साल पहिरीं 25 साल पहिरीं कहिड़ो ॾुखियो हूंदो टैक्स पे करणु। माना असांखे यादि आहे, असां टैक्स पे कंदासीं त कराची में कंहिंखे मोकिलिणो पवंदो हो, पोइ उहो सिविक सेंटर वेंदो हो, पोइ उते उहो चालान भरींदो, उन ब्रांच में उहे पैसा फिल थींदा हुआ, ऐं वरी ॾुखियाई थींदी हुई। माना तव्हां अंदाज़ो लॻायो, कश्मीर खां हिकिड़ो माण्हू निकिरो टैक्स पे करण लाइ कराची पहुचे। सो इहो ॾुखियाई थींदियूं। हाणे त तमामु बि कमु सवलो थी वियो आहे, तव्हां घर वेठे पंहिंजे मोबाइल मां पैसा बैंक जे थ्रू पे करे सघो था। त इहो हर कंहिंजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजो टैक्स पे करे। गाॾी जॾहिं तव्हां रोड ते आणियो था ऐं उहो गाॾी हलायो था, उनजो टैक्स तव्हांखे पे करिणो पवंदो। इहो हिकिड़ो इशू आहे, हाणे काफ़ी सवलाई थी वई आहे। ठीकु आहे, माण्हुनि जो हिकिड़ो गिणती आहे, कंसर्न इहो हमेशह रहियो आहे त असां टैक्स पे कयूं त पोइ असांखे सहूलियतूं कोन मिलंदियूं। ॾिसो, तव्हांजे टैक्स पे इहो अदरवाइज़ आहे, तव्हां टैक्स पे कयो, हा, तव्हां टैक्स पे कयो त तव्हांखे सहूलियत मिलंदी। न पहिरीं सहूलियत ॾियो पोइ टैक्स ॾींदासीं, ईअं त कोन थो थी सघे। टैक्स ॾियणु, टैक्स कहिड़े बि क़िस्म जो हुजे, उहो टैक्स जो कल्चर हूंदो आहे। सॼी दुनिया में टैक्स पेयर जो हिकिड़ो कल्चर हूंदो आहे, हुकूमतूं हलंदियूं आहिनि टैक्स ते आहिनि। टैक्स असां माण्हू हिते टैक्स न ॾियण जा, पहिरीं इहो बि थींदो, तव्हां मूंखे यादि आहे त तव्हांजो हिकिड़ी गाॾी जो टैक्स 5 साल नाहे पियारल, ऐं पोइ आख़िरी जेको 6 महीननि जो टैक्स आहे उहो प्यारे अपडेट थी हलंदा हुआ, ऐं पोइ गाॾी जे मथां हिकिड़ो स्टिकर ॾेई छॾींदा हुआ त तव्हां हिन
छमाही जो या साल जो तव्हां टैक्स पेयर आहियो, उहो गाॾी जे मथां लॻल हूंदो। हाणे उहो सिस्टम ई ख़तमु थी वियो आहे। तंहिंजे करे ज़रूरी आहे त गाॾियुनि जो टैक्स ॾियणु हर कंहिं शहरी जो फ़र्ज़ु आहे। गाॾी हलायो था टैक्स त ॾियणो पवंदो। हा, हुकूमत खे खपे त इहे जेके पुराणियूं गाॾियूं आहिनि इन्हनि जे लाइ टैक्सनि जी का स्कीम आणनि त जीअं हुन जा पुराणा जेके टैक्स पियल आहिनि रहियल आहिनि उहे हू पे करे सघनि ऐं हू नॉर्मलाइज़ थी वञे। ओके, इमदाद साहब सां गॾु मौजूद। इमदाद साहब, तव्हां अॻोणे असीं ड्रग टेस्ट बाबति ॻाल्हि करे रहिया हुआसीं त इस महज़ स्कूल्स में मामिलो हलंदो या तव्हांखे यूनिवर्सिटीज़ में वेंदे बि नज़र अचे पियो, ऐं गॾोगॾु टैक्स जे लाइ बि एक्साइज़ खातो तमामु घणो एक्टिव नज़र अचे पियो त गाॾियूं जेके टैक्स न पे कराइनि पियूं उन्हनि खे बि उन्हनि जेको आहे ख़बरदार करे छॾियो आहे त हिकिड़े दोस्ताणे माहौल में घर वेठे ई पंहिंजो टैक्स जिन गाॾियुनि न पीआरियो आहे उहो पीआरे वठनि। हिते तव्हांजो छा टेक आहे? जी इमदाद साहब। जी लैला, मूंखे सवाल कयो आहे लैला? अवां खां ई सवाल आहे। आवाज़ जो इशू आहे। हा लैला जी, आप पंहिंजो सवाल रिपीट कयो, आवाज़ जो इशू पियो अचे। जी, साॻी ॻाल्हि जेका तव्हां अॻोणे कयो पिया पर कंप्लीट न करे सघिया ब्रेक जी वजह सां। ड्रग टेस्ट ऐं उन खां अलावा गाॾियूं जेके टैक्स पे न पयूं कनि उन हवाले सां सिंध हुकूमत टैक्स एक्साइज़ खातो जेको आहे तमामु घणो एक्टिव नज़र अचे पियो। जी जी, हाणे पहिरीं जेका ॻाल्हि मूं कई पे उहा ॿारनि जे हवाले सां हुई था, पंहिंजो जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे हवाले सां। सॼी दुनिया जहान में ज़ाहिर आहे इहो दुनिया खे इहो वॾो चैलेंज आहे हिन जो। उनमें रुगो इहो पंहिंजो तालीमी इदारनि में ॿारनि जा जेके आहिनि उहे टेस्ट करे उन्हनि जा इहो ज़ाहिर करण सां मसइलो हल कोन थींदो। उनमें जेके नेक्सिस आहिनि, जेके माफ़ियाज़ आहिनि, जेके मनशियात जेके आहिनि तालीमी इदारनि ते पहुचाइनि थियूं, उन्हनि खे रोकण, उन्हनि खे पकड़णु, उन्हनि खे बेनकाब करणु वधीक ज़रूरी हूंदो। अदरवाइज़ जेको आहे इहो सवाइ ॿारनि में हिकिड़ी नई क़िस्म जी फ्रस्ट्रेशन या परेशानी पैदा करण खां सवाइ उनखे पोइ जेको आहे उहो फ़ाइदो कोन थींदो। ऐं ॿी ॻाल्हि जेका टैक्स वारो इशू आहे, इहो बि ज़ाहिर पाकिस्तान जो हिकिड़ो मजबूरी हिकिड़ो क़ौमी मसइलो बणियल आहे। असां वटि जिन खे टैक्स ॾियणु खपे उहे टैक्स ॾियनि कोन था, बल्कि असां वटि हिकिड़ो इहो अजीब सूरत हाल थी वई आहे त अमीर जेके आहिनि उहे ग़रीब जे ॾिनल टैक्स ते पलजनि था पिया। रिआयत जेका आहे, सब्सिडी जेका आहे उहा अशराफिया खे मिले थी, अमीरनि खे मिले थी। टैक्स ग़रीब ख़ासि तौर ते पघारदार जेको तबिको आहे उहो ॾिए थो। कंहिं हद ताईं थोरो घणो जेको सनतकार टैक्स ॾिए थो, पर जेको ताजिर आहे, दुकानदार आहे, उहो टैक्स बिल्कुलु नथो ॾिए। कारोबार हाणे मां ॾिसो असां वटि केतिरा अहिड़ा शोबा आहिनि जिन खे जेके टैक्स नेट में प्रॉपर आहिनि ई कोन। फ़र्ज़ु कयो प्राइवेट हॉस्पिटल्स आहिनि या वॾियूं जेके लॉ फर्म्स आहिनि, करोड़ अरबे रुपया उहे कमाइनि था, पर उन्हनि खे एतिरो उहो टैक्स ॾियनि ई कोन था, उहे टैक्स नेट में प्रॉपर आहिनि ई कोन। इहे ई वॾा जेके तव्हांजो पॉइंट अची वियो। प्रोग्राम में अॻिते वधूं था। ॿियो बि अहम इशू आहे, सिंध में जाली डोमिसाइल्स जो इशू तमामु घणो रहियो आहे। ॾहाकनि खां वठी करे असीं इहो पाण ॾिसंदा अचूं पिया। ऐं हाणे बि ॿियनि सूबनि जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जो कुझु मुबैना तौर ते जाली तरीक़े सां CSS इम्तिहान पास कयो आहे। उन मामले ते तव्हां क्विकली कॉमेंट कजो। सिंध जे जेको घरू खातो आहे उन जांच बि शुरू करे छॾी आहे, त ही तव्हांजो इन ते छा ऑब्जर्वेशन आहे, छा कॉमेंट कंदा प्लीज़? लैला, आवाज़ ॾाढो घटि पियो अचे, मूंखे सवाल बिल्कुलु बि ओके, टीम खे रिक्वेस्ट कंदसि त प्लीज़ इन इशू खे ॾिसी वठनि। तेसिताईं आउं मोहसिन साहब जी तरफ़ वञा पई। जी इमदाद साहब, क्लियर अचे पियो ऑडियो हाणे? हाँ, थोरो सो हाणे बि रिपीट कयो सवाल। ठीकु आहे। सिंध में जाली डोमिसाइल जो इशू ऐं कुझु CSS पास कंदड़ उन्हनि जा शकी डोमिसाइल साम्हूं आया आहिनि पिया ऐं घरू खाते जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सो इहो मसइलो काफ़ी टाइम खां हलंदो अचे पियो। ॾिसो लैला, इहो इंतिहाई जेको इम्पोर्टेंट मसइलो आहे, इहो माज़ी में बि इहो रहियो आहे। असां वटि कुझु एक्टिविस्ट आहिनि जिन्हनि इन इशू खे कयो, कुझु अदालतुनि मां फ़ैसिला बि आया, पर हुन में हिकिड़ी अजीब ग़रीब शइ बि थिए थी पई। हिकिड़ो त जाली डोमिसाइल ज़ाहिर आहे उहो जेके ॿियनि सूबनि जा माण्हू अचनि था उते अची डोमिसाइल ठाराए जेको सिंध जे कोटा ते, सिंध जे ॿारनि जे कोटा ते अची उहा पंहिंजी तालीम या नौकरियूं वठनि था। ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो वॾो धाड़ो आहे जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि ते। पर हिकिड़ो ॿियो इशू बि थिए थो हाणे, जीअं उन इशू खे असां पाण फेस कयो आहे त मुंहिंजो भाउ आहे सॻो, उनजो फ़ौज में हुयो, उहो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहियो, लाहौर में रहियो। असांजी भाइटिजी चांडका में एडमिशन थी वियो। उनखे असांखे प्रॉब्लम थियो त उनजो नालो बि जाली डोमिसाइल में अची वियो। जंहिंसां पुराणा क़दीमी दादू या रहवासी, इहे शयूं बि जेके आहिनि उन्हनि खे बि ॾिसणु घुरिजे, छाकाणि त अहिड़ा ॿार बि सफ़र कनि था पिया। सो हिकिड़ो जेके बाक़ी जाली डोमिसाइल वारा आहिनि, ज़ाहिर उहो हिकिड़ो वॾो इशू आहे असां वटि। ऐं उहो अॼु जो कोन्हे, पुराणो इशू आहे। उनखे वंस फॉर ऑल सेटल थियणु खपे। सिर्फ़ु जाली डोमिसाइल न, जाली शनाख़्ती कार्ड था ठहनि, जाली पासपोर्ट था ठहनि।
तो हाणे जॾहिं अफ़गानियुनि जो इशू थियो आहे त हुनमें जाम सारा जेके जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत संजीदा थी आहे त पोइ ख़बर पई आहे त केतिरनि अफ़गानियुनि जा जेके आहिनि जाली पासपोर्ट ठाहिया आहिनि सिंध मां या जाली हुननि जा जेके आहिनि पंहिंजो शनाख़ती कार्ड ठाहिया आहिनि त हुननि समूरनि इशूज़ खे संजीदगी सां ऐं इहो पार्ट टाइम न हुजणु खपे, हिकिड़ो रेगुलर हिकिड़ो मैकेनिज़म हुजे त इहे जेका जालसाज़ी हुनखे पकिड़े सघे। बिल्कुल जी। मोहसिन साहब, अॼु ही ॿ अहम इशू आहिनि। हिकु त ही सिंध में जेको जाली डोमिसाइल्स वारो इशू आहे, ॿिए तरफ़ यूनिवर्सिटीज़ जी सूबाई यूनिवर्सिटीज़ जी फंडिंग बंदि करण जी ॻाल्हि कई वई आहे। सो ॿिन्ही इशूज़ ते तव्हां कॉमेंट कजो, पोइ वरी इमदाद साहब बि हलूं। डोमिसाइल वारनि जो त मुंहिंजो वन लाइनर आहे। तव्हां डोमिसाइल में अलाए किथां जो गोंदल आहे, अलाए केरु आहिनि, ज़ाहिर हिते जा रवासी न आहिनि। कराची में डोमिसाइल घणे भाङे जी, अरसलान चौधरी, कामरान अहमद जी, ठीकु आहे, को मसइलो न आहे, गोंदल ते रही सघे थो, अगरि जेकर हितां जो रवासी आहे त उनजो राइट आहे। ॻाल्हि सॼी आहे त जेसीं ताईं तव्हां जाली डोमिसाइल ठाहींदड़नि खे सज़ा न ॾींदो, उन्हनि खे जेल में न विझंदो ऐं हुननि जो नौकरियुनि मां बर्ख़ास्त न कंदो, खणी को DC जंहिं साइन छो न कयो हुजे, तेसीं ताईं ही मसइले मां जान कोन छुटंदी। जाली शनाख़ती कार्ड ठहनि था, पोइ नादरा वारा ठाहे था ॾियनि, पोइ नादरा वारनि जो उन शनाख़ती कार्ड जे बेस ते डोमिसाइल ठहे थो, पोइ बाक़ी डॉक्यूमेंट ठहनि था। त तंहिंजे करे इहो मामिलो जेको आहे सज़ा ॾियण खां सवाइ त हीउ मसइलो हल कोन थींदो। वरी असां अॻे साल वरी साॻियो में ॾिसूं ऐं वधंदो पियो वञे। हिकु दफ़ा पोएं साल 1-2 माण्हू हुआ, हुनखां पोएं साल हिकिड़ो माण्हू हो, हिन दफ़े 5-6-8 माण्हू अची विया आहिनि। त इहो हर 6 महीननि खां पोइ हर साल निकिरंदी रहंदी आहे ऐं इहा वरी लिस्ट वॾी थींदी वञे पई। हिन दफ़े वरी अञा वॾी लिस्ट आई आहे। तंहिंजे करे सज़ा ॾियण ते मसइलो हल कोन थींदो। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई आहे, एजुकेशन, हायर एजुकेशन जा 13 अरब रुपया जेके सिंध खे ॾिना वेंदा हुआ उहे ख़तमु कया आहिनि। हाणे ॿियनि सूबनि जा बि ख़तमु कया हूंदा, ईअं न आहे त सिर्फ़ु सिंध जा ख़तमु कया आहिनि, ॿियनि सूबनि जा बि ख़तमु कया हूंदा, ॿियनि यूनिवर्सिटीज़ जा बि ख़तमु कया हूंदा। हाणे प्रॉब्लम इहो आहे त इहे जेका यूनिवर्सिटी आहिनि असांजूं, इहे सभु जो तक़रीबन घणे भाङे यूनिवर्सिटियूं इहो फंडिंग ते हलनि थियूं, फेडरल गवर्नमेंट जी, HEC जी ऐं सिंध गवर्नमेंट जी। हाणे इहा फंडिंग ऐं टियों हुननि जो सोर्स जेको आहे उहो पंहिंजी एडमिशन जी फीस ऐं ॿियूं फीसूं जेके अचनि थियूं, त उन टिनि उन्हनि मां ई हलाईंदा हुआ पंहिंजो सिस्टम। हाणे इहे हिन मां हिकिड़ो सिस्टम बंदि थी वियो ऐं उहो सिस्टम छा आहे, उहो HEC जा पैसा जेका फंडिंग ईंदी हुई यूनिवर्सिटियुनि खे उन मां उहा ख़तमु थी वई आहे। इहो जो सॼी डिटेल आहे, मूं वटि बि सॼी डिटेल आहे त कहिड़ी यूनिवर्सिटी केतिरा पैसा मिलनि था। 27 यूनिवर्सिटियूं सिंध जूं आहिनि। हाणे इशू छा थींदो, असांजो जेके पब्लिक सेक्टर में यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि को बिज़नेस प्लान ई कोन्हे को। अच्छा, दुनिया सॼी में प्राइवेट सेक्टर जूं ऐं पब्लिक सेक्टर जूं यूनिवर्सिटीज़ उन्हनि वटि हिकिड़ो बिज़नेस प्लान हूंदो आहे, हिकिड़ो मार्केटिंग प्लान हूंदो आहे त हू पंहिंजी मार्केटिंग कंदा, उनमें बहितरीनु ॿार ईंदा ऐं उनमें फीसूं सुठियूं वठंदा ऐं उनखां पोइ यूनिवर्सिटी पंहिंजे पेरनि ते बीहंदी ऐं ॿिया बि काफ़ी सोर्सिस हूंदा आहिनि जंहिंसां यूनिवर्सिटी खे इनकम थींदी आहे। उनखां पोइ गवर्नमेंट बि उनजी फंडिंग कंदी आहे। पर मसइलो आहे, मां सम्झां थो, मां ज़ाती तौर सम्झां थो इहो सही फ़ैसिलो। अच्छा, VC सिंध यूनिवर्सिटी सर सिद्दीक़ कलोड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि, उन्हनि सां गुफ्तगू असीं करे वठूं था। अस्सलाम वालेकुम सर, थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम। सर, ही वॾो अहम इशू आहे सूबा यूनिवर्सिटीज़ जो बजट बंदि कयो वेंदो ऐं मख़सूस तौर ते सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध जा पोइ 13 अरब रुपया यूनिवर्सिटीज़ खे जेके ॾिना वञनि पिया उहे अचणु बंदि थी वेंदा, त हिन सां नुक़सानु वॾे पैमाने ते केतिरो पहुची सघे थो ऐं अॼोकी जेकी तव्हांजी मीटिंग हुई उन में कहिड़ियूं अहम ॻाल्हियूं ॿोलियूं साम्हूं आयूं आहिनि जेके अव्हां असां सां शेयर करणु चाहियो पिया? जी, हेलो जी, अस्सलाम वालेकुम सर सिद्दीक़, थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम। तव्हां वटि आवाज़ अचे पियो असांजो? जी अचे पियो। जी सर, ही जेको सूबाई यूनिवर्सिटीज़ जी बजट बंदि करण जो मामलो आहे केतिरो वॾो इशू आहे? अॼोकी मीटिंग में कहिड़ियूं अहम ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि? जेकॾहिं 13 अरब रुपया मख़सूस तौर ते सिंध जी ॻाल्हि कयूं पिया अचणु बंदि थियनि था त कहिड़ो नुक़सानु पुॼी सघे पियो? एक्चुअली इहो छा होता जो पूरे पाकिस्तान में जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि पब्लिक सेक्टर जूं उन्हनि जी ऑनलाइन मीटिंग हुई, जंहिंमें फेडरल हायर एजुकेशन कमीशन जो चेयरमैन बि हुआ ऐं जेको वाइस चांसलर कमेटी जो चेयरमैन आहिनि इकरार साहब उहे बि ऐं ॿिया वाइस चांसलर बि। उन में इहो आहे त जेका ग्रांट जेका फेडरल HEC खां ईंदी आहे उहा प्रोविंशियली चार्टर्ड यूनिवर्सिटियुनि जी स्टाफ करण जो हिकिड़ो जेको न लेटर मिलियो आहे ऐं सिर्फ़ु फेडरली चार्टर्ड जेके यूनिवर्सिटियूं आहिनि या जेके सेंटर आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु मिलंदी। सो उन जे लाइ सभिनी जो कंसर्न इहो आहे त जेका हेॾी सारी जेका 65 अरब जेका एक्चुअली 2017-18 खां फ्रीज़ थियल आहे, पर तंहिं हूंदे बि उहा जेका अमाउंट जेका यूनिवर्सिटी पब्लिक सेक्टर जे यूनिवर्सिटियुनि खे मिले थी पूरे पाकिस्तान में, इहा जेकॾहिं बंदि थी थिए त यूनिवर्सिटियूं प्रोविंशियल वारियूं जेके आहिनि उहे तमामु मुतासिर थींदियूं ऐं उन में इहो आहे त जेके पब्लिक सेक्टर जूं यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में एनरोलमेंट जेका आहे सो घणो करे जेका विचो तबिको या अञा लोअर मिडिल क्लास जेको आहे उन जे या ग़रीबनि जा ॿार पढ़नि था
ओके उन्हनि जी फी जेका आहे सो जेकॾहिं यूनिवर्सिटियूं वधाइनि त उहे अफोर्ड न करे सघंदा ऐं गवर्नमेंट खे ज़ाहिर त फेडरली हुजे या प्रोविंशियल हुजे त उनखे अवाम या पब्लिक जो जेको इंटरेस्ट हूंदो आहे सो उनखे हमेशह प्रियोरिटीअ ते रखियो वेंदो आहे त वाइस चांसलर जी यानी जी जेका ख़्वाहिश आहे या जेका राय आहे उन मुताबिक़ त ॿिया जेके प्रोजेक्ट्स जेके आहिनि जेके तरक़ियाती डेवलपमेंट वारियूं के स्कीमूं आहिनि जीअं मोटरवेज़ आहिनि या कुझु ॿिया ॿेड़ा उन्हनि खे बि स्टॉप करे यूनिवर्सिटीज़ जी पाण ते ग्रांट वधाई वञे ओके प्रोविंशियल जेका असांजो प्रोविंस ऑफ सिंध आहे उन सिंध गवर्नमेंट 2 सालनि खां पंहिंजे प्रोविंस में जेके पब्लिक सेक्टर जी यूनिवर्सिटियूं आहिनि उनखे ग्रांट ॾिए पई ऐं हर साल वधाईंदी पई अचे सॉरी टू इंटरफेयर जीअं तव्हां जेके फैक्टर्स ॿुधाया पई महांगाई आहे ऐं पघार बिल्कुल बिल्कुल ही सब नोट करण जोगियूं ॻाल्हियूं आहिनि पूरा इन सां एतिरो ई असर पइजी सघे थो पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजो आवाज़ अचे पियो फेडरल खां बि गुज़ारिश आहे वाइस चांसलरनि जी ऐं जेके असांजा जेके हर प्रोविंस जा जेके नुमाइंदा जेके क़ौमी असेंबलीअ में आहिनि या सेनेट में आहिनि उहे बि गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट खे कन्विंस कनि त तइलीम ते जेतिरी इन्वेस्टमेंट थींदी का इज़ाफ़ी त डिमांड सर जेकॾहिं तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया त हाणे प्लान छा आहे ही जेके शयूं तव्हां ॻणायूं आहिनि बिल्कुलु ठीकु आहिनि पर हाणे प्लान छा आहे तव्हांजी छा स्ट्रेटजी हूंदी जेकर हीउ बजट बंदि बि थिए पियो त पोइ यूनिवर्सिटीज़ पंहिंजो फीस वधाईंदियूं ऐं बाक़ाइदा ही फ़ैसिलो हिकिड़ो थी चुको आहे बजट स्टॉप थी वेंदो न फ़ैसिलो त अञा ॾिसो न इहो त हिन में जेका नेशनल असेंबली में जॾहिं बजट पेश थींदी उन में अचे बजट उहा जॾहिं पास थिए नेशनल असेंबली त उन खां पोइ चइबो त बंदि थी वियो फ़िलहाल जेको आहे सो इहो इन्हनि खे जेको इंडिकेटिव बजट सीलिंग मिलंदी आहे उहा आई आहे यानी तव्हांजो चवण इहो ई आहे त असां असर ऐं जेके तमामु यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे घणे भाङे तमामु घणो मुतासिर थी सघनि पियूं बिल्कुलु ठीकु आहे इमदाद साहब तव्हां क्विकली हिन ते जेकॾहिं तव्हां ओके असां वटि ख़ैर टाइम कोन आहे थैंक यू वेरी मच इमदाद साहब टाइम जी कमी जे करे तव्हांजो हुन टॉपिक ते कोन वठी सघियसि ऐं वधीक असीं हिन ते असीं हिनखे कंटिन्यू कंदासीं छो त इहो इशू तमामु घणो अहम आहे सो थैंक यू वेरी मच मोहसिन साहब पर प्रोग्राम में अॼु एतिरो ई वधीक तव्हां सां मुलाक़ात थींदी सुभाणे अल्लाह हाफ़िज़